इमाम आज़म की अड़ी दिल खुश कई जो साईं ने फरमाया अल्लाह कदो तो मोहताजी न दिसने। हज़रत इमाम अबू यूसुफ की दुआ फरमाए वक्त जो काजी उल कुज़ात बनायो चीफ जस्टिस बन जियो ये ससु जे दुआ पे मेणो देस चीज केड़ो तू मुजी धी के ससिया मां बाद रिवायत में आए मां बाद रिवायत में आए तो सस केड़ो चांदी दी प्याली में को असांखे कुटी कुटी दी के खाराई मेणो ॾिने। हज़रत इमाम आज़म इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अलैहि जे कुर्सी ते वेठा जेका काज़ी कुज़ात जी हुई उन वक्त में जेको वक्त जो खलीफो हुयो गालिबन हारून रशीद हुयो या ॿियो केरु हुयो उहो पियो कुटी खाए उन जे लाइ कुटी खणी आया चांदीअ जी प्याली में। हज़रत इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अलैहि उन पाण खाइण जे बजाय उनखे ॾिनी त हे तूं खा। इमाम अबू यूसुफ उन प्याली खे जो ॾिठो त अखियुनि मां रुड़क वही आयसि चई सुबुह जो मुंहिंजी ससु या मां हे मेणो ॾिनो आहे जी हे खणी वञी उनखे ॾियो उनखे खारायो जो उनखे ख़बर पए त अल्लाह अबू यूसुफ जी इज़त हेॾी वॾी वधाए। इहो आहे अदब इहो आहे एतिराम इन जो सबब आहे इल्म पढ़ण सां न ईंदो आहे अदब करण सां ईंदो आहे। दर्जो साईं मुंहिंजा कोशिशुनि सां न मिलंदो आहे अदब करण सां मिलंदो सम्झो था जंहिंमें जेतिरो एतिराम हूंदो उन में ओतिरो वॾो अल्लाह ताला मेहरबानी जो दरवाज़ो उन जे लाइ खोलींदो आहे। सहाबा किराम अलैहिम रिदवान मदीने वारे साईं जा साहबी हुया हाणे उन खां बाद में इबादतूं ज़ुहद तक़वा जिहाद सभई हुया हर शइ हुई पर हुननि जो दर्जो अञा वधीक आहे। मदीने वारे साईं फरमायो सॼी दुनिया जा माण्हू जेतिरी ख़ैरात कनि औ कमा क़ाल रसूलुल्लाह मुझे असहाबन मां को हिकड़ो सा माना किलो सेर अढाई सेर खैरात करे उन अढाई सेर जे बराबर सॼी दुनिया जी खैरात नथी थी सघे जो मुझे असहाबी जो दर्जो अञा वधीक आहे। सुभान अल्लाह इहो के दर्जो कीअं मिलियो अदब करण जे करे एतिराम करण जे करे जंहिंमें अदब हुयो उहो पिरायो वियो। असांजा क़िबला आलम मिठड़ा मुर्शिद करीम अल्लाह उन्हनि खे खिज़री हयाती अता फरमाए मुझे मुर्शिदन के सेहत कामिला आजिला अता फरमाए असांजे सिरनि ते संदन जो सायो कायम अता फरमाए। जो आमीन। एड़ो अदब करण वारो मूं पंहिंजी ज़िंदगी में को माण्हू न ॾिठो बेशक साईं जन हर शइ जो अदब फरमाईंदा हीअं पंहिंजे मुर्शिद जी अॼु बि मज़ार ते वेंदा आहिनि न हज़रत महबूब इलाही साईं जी मज़ार ते जिंदा हयाती में त अदब केन पर अॼु बि मज़ार ते वेंदा आहिनि मूंखे यादि न आहे कॾहिं साईं जन मज़ार खे पुठी न ई ॿाहिरि निकिता हुजनि जॾहिं मज़ार अक़दस मां रोज़े शरीफ़ मां निकिरंदा आहिनि त पोइ पेर ॿाहिरि निकिरंदा आहिनि पुठी न ॾींदा आहिनि। फज़लाबाद शरीफ़ माखी में जॾहिं वॾो प्रोग्राम थींदो आहे त पोइ ॿाहिरि निमाज़ हज़रत पीर मिठा साईं जी दरगाह ते वेंदा आहिनि। हाणे मुर्शिद दिलबर साईं जो हज़रत महबूब इलाही पीर मिठो मुर्शिद न आहे पर मुर्शिद जो मुर्शिद आहे साईं जन उते वेंदा आहिनि दरगाह ते त जुती फरमायो त उनखे चयो खादिम खे त अॼु तूं बुआरी न ॾिजां अॼु सॼी दरगाह जी बुआरी मां ॾींदुसि। असां हिते मुर्शिद यासकानी ते अचूं था छटिया फुकिया ॾाढा पीर साहब लॻा दिलबर साईं जा वॾा पीर लॻा वेठा आहिनि जा सम्झो था त अलाए वरी असां ॾे थो पियो मुर्शिद के आस्थाने के अचे साईं जन फरमाईंदा आहिनि त सालेह ऐं अदब वारे फ़कीर खे मुर्शिदनि जे आस्थाने जे दरो दीवार मां फैज़ मिलंदो आहे सम्झो था। इहो बि बेअदबी में शुमार थींदो आहे जो मुर्शिद जे आस्थाने ते वेही माण्हू कूड़ कुटे ग़लति बयानियूं करे ग़लति ख़बरूं करे ऐं साईं मुंहिंजा दुनियावी गुफ़्तगू करे न हिते अचो त इबादत कयो बंदगी कयो वेही नफ़िल पढ़ो अल्लाह जो ज़िक्र कयो हिकु मेलो मलाकड़ो कोन हिते जेको असां पंदड़ो करे आया आहियूं कि मेले में कोन आया आहियूं को ॾियारो कोर्स कोन ॾिए हिते मक़सद आहे अल्लाह जी इबादत अल्लाह कटका जुब्बा कुब्बा ऐं साले पंहिंजो पाण खे वॾो ख़लीफ़ो सॾाइण वारा हुया वल्लाहि बिल्लाहि अल्लाह जे घर में वेठो आहियां मुंहिंजा लिंग ॾकंदा आहिनि अल्लाह शला माफ़ फरमाए ग़लतियुनि खां कोताहियुनि खां बेअदबियुनि खां इहे हलिया विया जो ख़बर ई कोन पई त इहे माण्हू जमात में हूंदा हुआ बेअदबी जे करे
खबर ही कोने का था अज तवाने सामो जेके नवा फकीर जंदा उनन के खबर ही कोनी ये मानू जमात जा करता धरता वटा अगवान ही से मुझा भला मानू दा वया मलऊन बणजी वियो लईम थी वियो रजीम बणजी वियो आई सही मुझा क़यामत ताई उन जे मथा फिटकार पैदी पवे छो आदम अलैहिस्सलाम जी बेअदबी कई सैयदना आदम अलैहिस्सलाम जी गुस्ताखी थी बेअदब बणियो पहिरियों गुनाह ही बेअदबी समझो दारे कोना समझी पांजे ज़म में न रहो पांजे साईं मुझा गुरूर ऐं तकब्बुर में न रहो मुर्शिदन जो अदब कयो मुर्शिदन जे आस्थाने जो अदब कयो इन सां इंशाअल्लाह तव्हांजे सीने में नूर पैदा थींदो अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह असां सभिनी जे दिलनि खे अदब वारो बनाए ऐं मुर्शिदन जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए।